अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंध यूट्यूब चैनल। मां आया दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे यूज़ ऑफ मे। जीअं त तव्हांखे यादि हूंदो ऑक्सिलरी वर्ब वारो लेक्चर, उनमें मां तव्हांखे ॿुधायो हुयो ऑक्सिलरी वर्ब्स जे बारे में। जेका मे आहे उहो ऑक्सिलरी वर्ब आहे। हाणे ॻाल्हि इहो आहे त इहो 2-3 तरीक़नि सां इस्तेमालु थींदो आहे। त अॼु जे टॉपिक मां तव्हांखे ॿुधाईंदमि त इहो इस्तेमालु कीअं थींदो। पहिरीं तरीक़ो इहो आहे त पाण खे को ॻाल्हि या कम में 70% उम्मीद हुजे त पाण उन लाइ मे बी जो इस्तेमालु कंदा आहियूं ऐं इहो प्रेज़ेंट, पास्ट ऐं फ्यूचर लाइ इस्तेमालु थींदो आहे। त अचो त तव्हांखे हिन जी एग्ज़ाम्पल्स ॿुधायां। पहिरीं त मां तव्हांखे हिन जो फॉर्मूलो ॿुधायां थो। मे बी प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। हाणे मां तव्हांखे मिसाल ॾियां थो। शायदि हू अॼु ईंदो। मे बी ही विल कम टुडे। हू शायद उदास आहे। मे बी ही इज सैड। हू शायद 3 सालनि सां पढ़ाए पई। शी मे हैव बीन टीचिंग फॉर 3 years। ॿियो तरीक़ो इहो आहे त कॾहिं पाण खे को परमिशन वठणी हूंदी आहे त उन लाइ पाण मे जो इस्तेमालु कंदा आहियूं। इहो ई मां तव्हांखे मिसाल सां सम्झायां त हिन में लिखियलु आहे तव्हां खाधो खाइण खां पोइ ॿाहिरि वञी सघो था। यू मे गो आउट आफ्टर ईटिंग फूड। पोइ लिखियलु आहे छा मां तव्हांखे कॉल करे सघां थो। मे आई कॉल यू। ॿी एग्ज़ाम्पल अञा ॾियां त हुन में लिखियलु आहे छा मां तव्हांजे घर अची सघां थो। मे आई कम टू योर होम। टियों तरीक़ो इहो आहे त जॾहिं पाण कंहिंखे दुआ ॾींदा आहियूं त जेका सेंटेंस हूंदो आहे उन में बि इस्तेमालु थींदो आहे मे। हिन जो फॉर्मूलो थींदो मे प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। हाणे हिन में मिसाल ॾियां त अल्लाह साईं तव्हांखे सिहत ॾे। मे अल्लाह गिव यू हेल्थ। पोइ लिखियलु आहे तव्हां लंबी उमिरि जियो। मे यू लिव लॉन्ग। तव्हांजो मुस्तक़बिल रोशन हुजे। मे यू हैव अ ब्राइट फ्यूचर। आई होप तव्हांखे क्लियर हूंदो। वरी बि मां रिपीट कयां थो त फर्स्ट तरीक़ो हूंदो आहे जंहिंमें पाण वटि जेका ॻाल्हि आहे उहो 70% जंहिंमें उमेद हुजे। ॿियो तरीक़ो छा हुयो, उन में हूंदो आहे त पाण परमिशन वठण। ॿियो तरीक़ो छा हुयो, उन में हूंदो आहे त पाण उन में परमिशन वठण लाइ बि मे जो इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं टियों तरीक़ो हुयो त उन में पाण जॾहिं कंहिंखे दुआ ॾींदा आहियूं उन में जेका सेंटेंस हूंदा उन में बि मे जो इस्तेमालु थींदो आहे। आई होप तव्हांखे इहो हाणे क्लियर हूंदो। मां तव्हांखे नेगेटिव जो ॿुधायां थो। नेगेटिव में फॉर्मूलो हूंदो सब्जेक्ट प्लस मे प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट। ऐं मां इंटरोगेटिव जो बि ॿुधाए छॾियां थो सब्जेक्ट प्लस मे प्लस नॉट प्लस ऑब्जेक्ट। हाणे हिन में मां तव्हांखे मिसाल ॾियां। हू शायदि अॼु कोन अचे। शी मे नॉट कम टुडे। हू शायदि कॉलेज न वञे। मे बी शी विल नॉट गो टू कॉलेज। हाणे मां तव्हांखे इंटरोगेटिव ॿुधायां त हिते लिखियलु आहे छा मां अंदरि अची सघां थो। मे आई कम इन क्वेश्चन मार्क। छा असां उते वञी सघूं था। मे वी गो देयर। इजाज़त वारा ई क्वेश्चन्स हूंदा आहिनि। हिन में नेगेटिव प्लस इंटरोगेटिव कोन हूंदा आहिनि। इहो जस्ट को शइ जी पॉसिबिलिटी खे ज़ाहिर कंदा आहिनि या परमिशन वठण या ॾियण लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। आई होप तव्हांखे अॼु जो लेक्चर क्लियर हूंदो। को बि क्वेश्चन हुजे तव्हां कमेंट में ज़रूरु पुछिजो। पोइ मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।